हेलो दोस्तों, छा हाल आहिनि? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अॼु यार कहिड़ी हाणे सूरनि में सॼी सिंध वेठी आहे। कहिड़ी वीडियो ठाहियूं तव्हांजे लाइ? बसि हिकिड़ो पैगाम आहे, ख़ासि तौर ते अहल तशी बिरादरी जे लाइ। ठीकु आहे न? ताज़ो 10 मुहर्रम गुज़री वई, मुहर्रम जो पहिरियों ॾहाको गुज़री वियो ऐं सिंध जी जेका मासूम न्याणी प्रिया कुमारी, उहा अॻुवा थियल आहे। 3 साल थी विया आहिनि, 4 साल थी विया आहिनि। खणी उहा सिंधी न्याणी आहे, पर ख़ासि तौर ते शिया बिरादरी खे इन करे एड्रेस कयो थो वञे जो उन्हनि जे माना मुहर्रम जे ॾियारनि में 9 या 10 मुहर्रम ते जुलूस खे सबील पियारींदे इन छोकिरी जो, नंढड़ी जो, नींगरी जो अगवा कयो वियो आहे। सभिनी ज़िम्मेवारी त हूअं ठहे थी पई, पर घटि में घटि शिया बिरादरी जी वधि में वधि ज़िम्मेवारी हुई त घटि में घटि पंहिंजे जुलूसनि में, मजलिसनि में पंहिंजा जेके मौलवी ज़ाकिर उन्हनि खां घटि में घटि इहो ऐलान कराई न, ज़ाकिरनि खां, मौलवियुनि खां, त बाबा प्रिया कुमारी जे आज़ादी जे लाइ पंहिंजो आवाज़ु बुलंद कयो। इहो किथां तरीक़ो आहे? एॾी माना साॻिया उहे 10 ॾींहं माना छिक छिकां लॻी पई हूंदी आहे, वरी ख़बर ई कोन्हे छा थियो। 350 ॾींहं 55 ॾींहं वेठा आहिनि वांदा। तव्हांजे जुलूस मां, इमाम हुसैन जे जुलूस मां न्याणी खे अॻवा कयो वियो आहे। तव्हांजो फ़र्ज़ु पियो बणिजे हिकु मुनज़म तरीक़े सां हिकु तहरीक उथारियो आहे, साथ ॾियो आहे। कल्ह धरणो लॻो क्लिफ्टन कराची में, छा थियो? उहे ख़बर न आहे केरु विकिणा, किथे पुलिस लाठी चार्ज कयो, कुझु वेठारी संगत, कुझु निकिरी वई। इहो त माना छिड़ विछिड़ मुज़ाहिरा धरणा थियनि था पिया 3 सालनि खां वठी। हर शहर में वेंदे, खैरपुर हुजे या शक्कर बबरलो हुजे या हैदराबाद हुजे या कराची हुजे, जिते किथे थियनि था पिया। पर ईअं कोन थींदो, छो जो तव्हांखे न कंहिं जज मां उमेदु रखणु खपे, न पुलिस मां, न कंहिं शाह वॾेरे या जागीरदार मां। जेसीं ताईं अवामी जेको हिकिड़ो ज़ोर आहे, प्रेशर आहे, उहो न वधंदो, प्रिया कुमारी आज़ादु कोन थींदी। मतिलबु माण्हू सभु साहिब औलाद आहिनि, औलाद वारा थिया वेठा आहिनि। हिकु ॿार सा बि नींगरी आहे, नंढड़ी आहे, मासूम छोकिरी, सो बि दीवान बिरादर जी, जेका असां त खणी अक़लियती बिरादरी चवंदा आहियूं, अक़लियती न आहिनि। दीवान बिरादरी सिंध जी मालिक आहे बेसिकली, सन ऑफ सॉइल आहिनि, हिते पैदा थिया आहिनि, हितां जा ई रहाकू आहिनि, हिते ई पलिया वॾिया, सभु कुझु हिते ई आहिनि। असांखां अॻु वधीक सिंधी आहिनि, बहितर सिंधी आहिनि। उन्हनि जी हिकिड़ी छोकिरी खे अॻवा कयो थो वञे ऐं कंहिं ते को फ़र्क़ु कोन थो पए। कमाल आहे। हाणे जेकॾहिं मुंहिंजी अपील आहे, शिया बिरादरी हींअर बि ॾहाका, ॿियो अशिरो थींदो, टियों अशिरो थींदो, मजलिसूं इहे दिलि सां पिया हलंदा। को मौलवी थो हुजे, को ज़ाकिर थो हुजे, को अॻुवाण थो हुजे जेको पंहिंजे प्लेटफॉर्म यूज़ करे, न सिर्फ़ु शिया बिरादरी जुमे जी ख़ुतबनि में, नमाज़ दौरान सभिनी जी ज़िम्मेवारी आहे त प्रिया जे लाइ आवाज़ु उथारीनि। सम्झो न? की तव्हां वाक़ई बि हॾ ॾुखी आहियो, तव्हांजी सीने में बि दिलि मौजूदु आहे। इन इबादत मां इबादत तव्हां कयो था, ठीकु आहे, तव्हांजो रब शायदि तव्हां सां ख़ुशि थी बि वञे। पर हे जेको हुकूकुल इबाद आहे, हिकिड़ो ज़ुल्म थियो नज़र, ज़ुल्म थियो आहे सभिनी सां, ख़ासि तौर ते सॼी दीवान बिरादरी, ख़ासि तौर ते दीवान बिरादरी में वरी प्रिया कुमारी ऐं उनजी फैमिली ते। उनजे लाइ तव्हां गॾु आवाज़ु उथारियो। जेको बि तव्हांखे प्लेटफॉर्म नज़र अचे, फेसबुक हुजे, तव्हांजा चैनल्स हुजनि, यूट्यूब हुजे, तव्हांजो मजलिस कयो, को धरणो हणो, को जलसो कयो, को जुलूस कयो, जुमे नमाज़ जा ख़ुतबा हुजनि या ॿी पंचायत हुजे या ॿी कचहरी हुजे, हर कचहरी में तव्हांखे इहो आवाज़ु बुलंद करणु खपे। प्रिया कुमारी जे नाले ते महिरबानी करे सिंध खे जाॻायो। छो जो अॼु हिकिड़ी न्याणी प्रिया कुमारी आहे, सुभाणे हर न्याणी में हथु पवंदा ऐं पवनि था पिया। केतिरो ज़ुल्म आहे, कीस आहे, को परवाह ई कोन्हे। माना हदि थींदी आहे यार, एतिरी निंड, एतिरो गाफ़िल माण्हू कीअं थो रही सघे? हर शइ तव्हां खां खसिजी वई आहे, तव्हांजे पेरनि हेठां ज़मीन निकिरंदी वञे थी पई, तव्हां को अहसासु कोन्हे को। कमाल आहे यार। असांजा हुकुमरान पीपला, लीगला, जीडला, सभु तहिड़ी धूड़ तहिड़ी छाई, उहे छा कंदा निभागा? माना सौ सिधो पंहिंजो बिब भरण जे पूरा आहिनि। सिंध खे हिकिड़ो ATM कार्ड जी मशीन सम्झो अथऊं, जॾहिं दिलि करे जिथां चए माण्हू पैसा कढी था वठनि पिया। ईअं त न आहे थींदो। को पंहिंजे माण्हुनि जो को माण्हू भरजलो थींदो आहे, हॾ ॾुखी थींदो आहे, को उन सहारो बणिबो आहे, का परवाह कोन्हे, का ख़बर ई कोन्हे। सभु तव्हांजा सरदार, पीर वॾेरा, जागीरदार, शाह सैद, सभु ईअं चट अटे ते चटी, न सॼण खे आसिरो, न दुश्मन खे भउ। ईअं त कोन्हे थींदो। ठीकु आहे,
माण्हू अॻुवा थींदा आहिनि, पोइ वरी बाज़ाब थी वेंदा आहिनि, महीनो 2 3 4 5 महीना पर साल फिटी करे। हिते 3 4 सालनि में हिकिड़ी मासूम नींगरी, या त इहो तव्हां क़बूलु कयो त नींगरी जहिड़ी बि आहे अलाए कोन्हे जहिड़ी, तव्हां ॿुधायोसीं घटि में घटि। हर शइ जी ख़बर त हूंदी आहे पुलिस खे, एजेंसियुनि खे, हर शइ जी ख़बर हूंदी आहे उन्हनि खे इहा ख़बर आहे हींअर किथे आहे, कहिड़े हाल में आहे, जेके ज़िंदा आहे। जेके नाहे ज़िंदा त महल सां ॿुधायो त माइट उन्हनि जो आसिरो त पले छॾनि, ईअं माना ॻाल्हि खे लटकाए था अचे पिया। इहा को कहिड़े क़िस्म जो सलूक आहे? तमामु नाक़ाबिले क़बूल शइ आहे। असां वस आर पंहिंजे जेके अॻुवान आहिनि, असांजा लीडर थिया वेठा आहिनि, या हुकूमत आहे, सो काट हुकूमत ख़बर न आहे कि चौथीं धुर जी आहे, हे जेको कारो मुंहुं कयो वेठा आहिनि सिंध जो, इन्हनि खे अपील था कनि महिरबानी करे प्रिया कुमारी खे आज़ादु करायो। बाक़ी मसइला जहिड़ा पिया थींदा, ॿिया मसइला पिया हलंदा, तव्हां हिन छोकिरी खे त आज़ादु कयो, ठीकु आहे न। माना हिकिड़ी नाक़ाबिले बर्दाश्त शइ आहे, महिरबानी करे इहो ज़ुल्म न कयो। सिंध वासी आहे, सिंध जी न्याणी आहे, उनखे आज़ादु कयो वञे, महिरबानी।